राम करे व्यो भक्ति नालो अमर बनाए स्वामी राम करे व्यो भक्ति नालो अमर बनाए व्यो जोगी जोग कमाए व्यो जोगी जोग कमाए व्यो जोगी जोग कमाए व्यो जोगी जोग कमाए नडपण खां जंहिंजे मुख में हुयड़ी राम नाम जी बाणी नंढपिण खां जंहिंजे मुख में हुयड़ी राम नाम जी बाणी सत्संग में सबखे ॾींदा हुआसे ज्ञान संधी समझाणी सत्संग में सबखे ॾींदा हुआसे ज्ञान संधी समझाणी ज्ञान संधी समझाणी ज्ञान संधी समझाणी छॾे काम क्रोध ऐं लोभ मोह खे ममता वयो मिटाए छॾे काम क्रोध लोभ मोह खे ममता वयो मिटाए वयो जोगी जोग कमाए वयो जोगी जोग कमाए स्वामी प्रेम राम करे व्यो भक्ति नालो अमर बढ़ाए स्वामी प्रेम राम करे व्यो भक्ति नालो अमर बढ़ाए जोगी वयो जोगी जोग कमाए वयो जोगी जोग कमाए वयो जोगी जोग कमाए वयो जोगी जोग कमाए दरवेश बनी रहो दुनिया में सदा फूल कमल जान्यारो दरवेश बनी रहो दुनिया में सदा फूल कमल जान्यारो हरे राम 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 नंढपण खां जय दरवेश बणी रहियो दुनिया में सदा फूल कमल जान्यारो दरवेश बणी रहियो दुनिया में सदा फूल कमल जान्यारो होयो हरिश्चंद्र जा दाता दानी संतन में शोभारा होयो हरिश्चंद्र संतन में शोभारो संतन में शोभारो संतन में शोभारो सुखदेव
मुनिय जा त्यागी बणी व्यो जीवन सफल बनाए शुकदेव मुनिय जा त्यागी बणी व्यो जीवन सफल बनाए जोगी जोग कमाए वयो जोगी जोग कमाए वयो जोगी जोग कमाए वयो जोगी जोग कमाए स्वामी टेऊ राम करे व्यो भक्ति नालो अमर बढ़ाए स्वामी टेऊ राम करे व्यो भक्ति नालो अमर बढ़ाए जोगी जोग कमाए वयो जोगी जोग कमाए वयो जोगी जोग कमाए वयो जोगी जोग कमाए वयो हंस हल्यो हिन दुनिया मां कुछ चूंडे गुणन जा मोती वयो हंस हल्यो हिन दुनिया मां कुछ चूंडे गुणन जा मोती हरे राम 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 हयो हंस हल्यो हिन दुनिया मां कुछ चूंडे गुणन जा मोती वयो हंस हल्यो हिन दुनिया मां कुछ चूंडे गुणन जा मोती घर घर में तंहिंजे गुणन संदी अज जगंदी रहे थी ज्योति घर घर में तंहिंजे गुणन संदी अज जगंदी रहे थी ज्योति अज जगंदी रहे थी ज्योति अज जगंदी रहे थी ज्योति वयो प्रेम जो प्यालो प्यारे सभिन खे मौजी मस्त बनाए वयो प्रेम जो प्यालो प्यारे सभिन खे मौजी मस्त बनाए जोगी जोग कमाए वयो जोगी जोग कमाए वयो जोगी जोग कमाए वयो जोगी जोग कमाए स्वामी टेऊ राम करे व्यो भक्ति हो नालो अमर बढ़ाए स्वामी टेऊ राम करे व्यो भक्ति नालो अमर बढ़ाए जोगी जोग कमाए वयो जोगी जोग कमाए वयो जोगी जोग कमाए वयो जोगी जोग कमाए अज नगर नगर में तह जोगी जी आहे अमर कहानी अज नगर नगर में तह जोगी जी आहे अमर कहानी सिया राम 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 अज नगर नगर में तय जोगी जी आहे अमर कहानी अज नगर नगर में तय जोगी जी आहे अमर कहानी सतसंग में संत उच्चारण थाई अमरापुर जे बाणी सतसंग में
शीस झुकाए परमानंद वितहि जे दरते हरदम पंहिंजो शीस झुकाए वयो जोगी जोग कमाए वयो जोगी जोग कमाए वयो जोगी जोग कमाए वयो जोगी जोग कमाए स्वामी टेऊं राम करे व्यो भक्ति नालो अमर बनाए स्वामी टेऊं राम करे वो भक्ति नालो अमर बनाए जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा वो भारत देश है मेरा 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 तेऊं राम करे वो भक्ति नालो अमर बनाए स्वामी टेऊं राम करे वो भक्ति नालो अमर बनाए वयो जोगी जोग कमाए वयो जोगी जोग कमाए वयो जोगी जोग कमाए वयो जोगी जोग कमाए प्रेम सां चओ श्री राम सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी प्रेम सां चओ श्री राम श्री राम साईं टेऊंराम साहिब जो जन्म ॾींहुं आहे ॾाढी आनंद वारो ॾींहुं आहे शनिवार जो ॾींहुं आहे साईं टेऊंराम महाराज ने भक्ति कई हिन खां अॻु बि मां हिकु छंछरु छॾे शायदि भॼन ॻायो मां कढियो कोई हो भक्तीअ जो स्वामी टेऊंराम दातार हुयो मिठड़ो सो मन ठार वयो भक्ति कमाए नालो करे निर्वार भक्ति कई है स्वामी टेऊंराम वियो भक्ति करे संसार में मोहे वियो माण्हुनि सभिनि खे भक्तीअ सां परमात्मा राज़ी थींदो आहे सभु जग राज़ी थींदो आहे तूं हिकु राज़ी थींदे सभु जग थींदो राज़ी जंहिं परमात्मा खे भॻवान खे राज़ी कयो ने सभु राज़ी मां चवंदो आहियां ईअं कीअं थी सघंदो आहे मूंखे वरी जेका ॻाल्हि कॾहिं कॾहिं दिमाग़ थोरो आउट थींदो आहे न ॻाल्हि सम्झ में न अचे आऊं पंहिंजे पीउ खे पहिरें बाबा हड़ई राज़ी थियनि पर हिकिड़ी ॻाल्हि आहे आऊं पंहिंजे पीउ जो चयो मञा सॼी दुनिया मूंखे मञींदी की न ॿुधायो आऊं मुंहिंजे पीउ जो चयो तव्हांजे पीउ जो न कंहिंजे पीउ जो न पंहिंजे पीउ जो चयो मञा त दुनिया मूंखे केतिरो मञी सघे थी कोई मिसाल ॿुधायो कोई मिसाल ॿुधायो सभई कंहिं पंहिंजे पीउ जो चयो मञे सॼी दुनिया हुनखे भॻवानु चई पेरी पए ॿुधायो केरु आहे हुन पंहिंजे पीउ जो वञो तव्हांजो चयो मञे ई आहे पर भाई एॾी वॾी ॻाल्हि थींदी आहे पंहिंजे पीउ जो चयो मञई माना दशरथ जो चयो मञई सो बि सिधो न अणसिधो या डायरेक्ट चयल न दशरथ वाइदो ॾिनो हो केकईअ खे त बाबा जेकी तूं घुरंदीअ सो तोखे ॾींदुमि केकई घुरियो त बनवास में राम वञे ऐं भरत खे 14 साल चई भरत खे 14 साल भले राज ॾे मूंखे कोई एतिराज़ न आहे पर राम खे बनवास न चई न उहो त पहिरीं हो चुप करे ऊंधो थी किरी सुम्ही पियो बसि ॻाल्हाई कान चई कोन राम भले वञे केॾी महिल राजा दशरथ चयो आहे पंहिंजे मुंहं सां भई राम भले वञे न कई के कई खे न कई पर ऊंधो थी किरी पियो कुझु हो कोन पोइ हिकिड़ो चइबो आहे राम आयो पुछणु के कई खां छा ॻाल्हि थी आहे तूं ई ॿुधाए तूं हीअं न कहिड़ी ॻाल्हि आहे चई ॻाल्हायां त पोइ तूं वरी मञी न आहे राम खे खार लॻा ईअं किथे बि राम खे खार लॻा न आहिनि जेके न भई आलोचक आहिनि लेखक आहिनि उहे ॻाल्हि खे वरी पूरे खोटे खोटे ॾिसंदा आहिनि असुल तरे खे वार जी बि खल लाइ ॾिसंदा आहिनि राम खे सॼे जीवन में रावण सां विढ़ंदे बि किथे कावड़ न आई छा चयमि तव्हां वरी पढ़ी ॾिसजो आउं पढ़ंदो आहियां त ऊंधो थी पढ़ंदो आहियां माना अलाए कीअं भतियूं सुभतियूं ॻाल्हियूं हेठां मथां कढी पढ़ंदो आहियां मिलंदियूं बि आहिनि जेको जिते जिन खोजा तिन पाई आहे गहरे पानी पेड़ जेको जहिड़े पासे खोटे
केरु पाणी ज़मीन में खोटींदो उनखे त पाणी मिलंदो न भाई, जिते बि खोटे। पोइ पथर अचनि, गहरो हुजे, घणो हेठि हुजे, घणो हेठि न हुजे, उहा हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे। ऐं वरी पढ़ंदो ई जॾो आहियां भई ईअं खरी सरासर ईअं पढ़ी वञा, ईअं अलाए छा थिए ई नथो, पढ़ी करे वरी अटकी पवंदो आहियां। पोइ केॾी महिल त मूंखां भई कमु पुॼे न त मां भई 50 पेज बि ॾींहं में कढी वञा, 100 पेज बि करे वञा, ऐं केॾी महिल त हिकु सिट ते। पोइ मुंहिंजो मास्तर ई जॾो ईअं हो, छा कयां, हिकु सिट पाढ़ींदो हो, सॼो कलाकु पीरियड पूरो। अड़े भाई सॼो कोर्स, चई मूंखे ख़बर आहे न कोर्स कीअं पूरो थींदो। असां छा कयूं, मास्तर हू आहे, असां थोरी आहे। वरी केॾी महिल त बसि पान खाईंदो, हूं कंदो हले, असां सॼो किताबु पढ़ी वञूं। वरी केॾी महिल चए बीहो, वरी थुक पिटी करे कुर्सीअ खे लुॾी धुॾी करे चए हाणे बीहो। हाणे सॼो कलाकु छा ॿिए ॾींहं जो बि कलाकु उन हिकु सिट ते कढी वठे। चयोसि मुंहिंजे जेको साथी हो, उहो बि लेक्चरर प्रोफेसर आहे हींअर, चईसि त साईं केॾी महिल त हिकु सिट ते हीअं अटकी था पोइ, केॾी महिल त अॻो पोइ हेॾो ॿुधायो ई कोन था। चई तव्हां मुंहिंजा ॿार आहियो, मूंखां पढ़ो पिया, मूंखे ख़बर आहे तव्हांखे छा सम्झ में अचे थो, छा सम्झ में नथो अचे। जिते सम्झ में ईंदो उहो उॾाईंदो वेंदुमि, तव्हांखे अचे थो सम्झ में ॿुधाइण जी ज़रूरत कान्हे, ऐं जिते नथो अचे उते वरी तव्हांखे हेॾो सम्झाईंदो आहे। चई हा इहा ॻाल्हि बराबरि, हुन बि वीचारे हा कई, चई इहा ॻाल्हि सही आहे, जेको असां पढ़ी विया आहियूं असांखे सम्झ में आयो पए। वरी जिते असांजे मन में अञा थोरो ख़्यालु थिए सही त हू त साईं ॼाणू हो न, चए बीहो, उहो वरी कलाकु चट। त आउं पढ़ां बि ईअं ई पियो, राम भॻवान खे सॼे जीवन में कॾहिं बि कावड़ न आई, पर हिकु जॻह ते आई। कहिड़ी जॻह ते ॿुधायो, हाणे ॿुधायो पियो। कैकईअ चयसि त मां चवां बि तूं मञींदे, ऐं राम खे खार लॻा। चई मञींदे इहो छा मतिलबु थींदो आहे, राम उधर न बि भाषते, राम कॾहिं ॿीहर न चवंदो आहे, मूं हा कई न माना हा कई, वरी न मां न कंदो आहियां, जे न कई त माना न कई, वरी हा न कंदो आहियां। तोखे तो चई रहियो मञींदे, मञींदे वरी छा, तुंहिंजो चइणु माना मञणु, ॻाल्हि पूरी थी वई, इहो कहिड़ो सुवालु आहे, न मञा। उते वरी लेखकनि लिखिया, हिते अंडरलाइन कया, राम उधर न बि भाषते, राम हिते कावड़ कई, कावड़ लॻे मां न मञा, ईअं थी सघंदो आहे भई मुंहिंजी माउ चवे ऐं मां न चवां। तव्हां सां ईअं थी सघंदो आहे भई माउ चवे ऐं तव्हां हा कयो, अलाए न कयो, पतो न आहे। भई माउ तव्हांखे कुझु बि चए, भई तव्हां उहो हा कयो या तव्हां न कयो, ॿिन्ही मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, छा कंदव, अलाए छा कंदव, हा बि कंदव न बि कंदव, अधर झूल में। पीउ चए उहा ॻाल्हि मञींदव। रामायण में लिखियल आहे साफ़, मात पिता गुरु प्रभु की बानी बिन ही विचार करिए शुभ जानी। माता पिता वॾनि जो चवणु इहो कयो, जीअं चवनि तीअं कयो, इन में सोचण जी काई ज़रूरत न हूंदी आहे। चई पोइ हू ग़लति चए त, चई इहो असां चयोसीं छा, पर माण्हुनि खे सम्झ में ईंदो आहे त यार संस्कृत या संत महात्मा आहिनि उहे अंध श्रद्धालु हुआ, कुझु बि चई छॾंदा हुआ। अंग्रेज पढ़ियल हा न, दिमाग़ वारा हा न, वॾे दिमाग़ वारा, उन्हनि जो हिकिड़ो चवणु ॿुधायो, बॉस इज़ ऑलवेज राइट। छा चयमि, बॉस माना वॾो या गुरु, जेकी चओ, माता पिता गुरु इहे सभु वॾा आहिनि, इनखे बॉस चइबो, इहे ई बॉस हूंदा आहिनि। माउ बॉस आहे, पीउ बॉस आहे, गुरु बॉस आहे, बराबरि आहे न। मतां किथे मां अखर में फेर कयां त टोकजो, भई तूं संत पढ़ी किथां आयो वई, असांखे माना पूरी सम्झाए। ऐं किथां बि डिक्शनरी खणी, किथां बि ग्रामर खणी, तब ॻाल्हि मथो पूरो खुपाई ॾींदोमांव। ऐं मुंहिंजी ॻाल्हि पकी आहे, कची आहे ई कान। हुन अंग्रेज़नि छो चयो त बॉस इज़ ऑलवेज राइट, पढ़ियो अथव की न, ॿुधो अथव की न। पोइ वरी हिन में ॿी सिट आहे, चई सपोज़ हू ग़लति हुजे त, इफ ही इज़ रॉन्ग देन रूल नंबर फॉलो फर्स्ट। पहिरियों नंबर रूल जेको आहे, बॉस इज़ ऑलवेज राइट, ग़लति हुजे त हुजे, तोखे चई माना कान करो। उहो त पुराणो ज़मानो, अंग्रेज़ बि चरिया हा, ईअं कुझु लिखी विया। अॼु मिलिट्री में क़ाइदो अथव, हू वॾे ऑफिसर चयो माना तव्हांखे मञो, न त तव्हांखे शूट कंदो। ईअं कोन्हे संतनि महात्माउनि जी वाणी कॾहिं कूड़ी थींदी न आहे, उहा बिल्कुलु सची आहे। चाहे अॼु लिखनि, अॼु लख साल पहिरीं लिखनि, अॼु खां लख साल पोइ लिखनि, ऋषि मुनि महात्मा कूड़ न लिखंदा आहिनि। मात पिता गुरु प्रभु की बानी बिन ही विचार करिए शुभ जानी।
संस्कृत में लिखियल है आज्ञा गुरुणाम ह्य विचारणीया। गुरुअ जी आज्ञा, वडन जी आज्ञा, गुरु माना वडो, उन जी आज्ञा जेका है वह अविचारणीय, उन में विचार न कबो आहे। चई मन युधिष्ठिर उन खां थी पुछे कुंती माना मानस, पुट मूं ग़लति त न चयो त भई हिकु भई वञी विरहाए खणो। ची अम्मा मूंखे बि ख़बर कान्हे त सही आहे या ग़लति आहे, आऊं बि नथो चई सघां, पर तो चयो माना इहा ॻाल्हि सही आहे, ॻाल्हि पूरी, इहो धर्म आहे, अधर्म नथो थी सघे, छाकाणि तो चयो आहे। माउ चयो आहे माना ॻाल्हि पूरी थी वई, ॿी ॻाल्हि वरी सोचणी न। त राम खे बि कावड़ लॻे भाई तूं चईं मां न मञा, ईअं न थी सघंदो, चओ। ऐं पोइ केकई ॿुधायसि त भई हीअ ॻाल्हि हुई। चई बसि ॻाल्हि बि एतिरी आहे। हलियो वियो, कपिड़ा वपड़ा लाहे करे वेसा। चई हाणे मां पहिरें पई हाणे हलां थो। पिणस जो कोन सोचे भई चए थो या नथो चए, ॾिसे थो या नथो ॾिसे, नियारे थो या नथो नियारे। बाबा पोइ तव्हां चओ त आऊं खणी मञा, फाहो खां। अड़े तोखे जॾहिं चइणो आहे खए कई माना कई, ॻाल्हि ख़तमु। एॾी ॻाल्हि हूंदी आहे, प्रेम सां चओ श्री राम। भक्ति इनखे चइबो आहे। साईं टियों राम करे वियो भक्ति, नालो अमर बणाए, पंहिंजो नालो अमर करे विया, वियो जोगी जोग कमाए। नंढपण खां जंहिंजे मुख में हुयड़ी राम नाम जी बाणी, सदाईं राम जो नाम जपींदा, सत्संग में सब खे ॾींदा हुआसीं ज्ञान संधी सम्झाणी। ज्ञान जी सम्झाणी ॾींदा, छॾे काम क्रोध ऐं लोभ मोह खे ममता वयो मिटाए। जेसि ताईं माण्हू विकारनि खां पासीरो थियो न आहे, तेसि ताईं राम जो भॼन मिड़ई। चओ त आहे न त कान्हे, तव्हां चवंदा त पोइ ठीकु आहे, तव्हांजे लेखे आहे। पर जे काम में फाथल आहियो त राम आहे की न आहे, क्रोध आहे त राम आहे की न आहे, लोभ आहे त राम आहे की न आहे। संतन महात्माउनि सिद्धी, मां जेका बि ॻाल्हि ॿुधाईंदो आहियां न, हिकु ॻाल्हि ॿुधाईंदो आहियां। कृष्ण भॻवान खे अर्जुन चयो तदेकम वद निश्चित्य येन श्रेयो हम आपनुयाम। ते मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, मुंधड़ ॻाल्हि ॿुधाए। चई यार अर्जुन हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, अॼु ताईं मुंहिंजो हेॾो जीवन थियो, मां कॾहिं डबल ॻाल्हि कई कान्हे। तोखे सम्झ में तुंहिंजी कहिड़ी बि हुजे, पर आऊं डबल ॻाल्हि चवां सो मां छो चवंदुसि। मां त हिकु ई ॻाल्हि चवंदो आहियां, हीअं हा या हा, हा माना हा, न माना न, बसि। वधीक आऊं कुझु ॼाणंदो ई कोन आहियां। तंहिं हूंदे बि मुंहिंजी ॻाल्हि तोखे घटि वधि लॻे न, मुंहिंजी ॻाल्हि खे पासीरो फिटी कर, जीअं खपई थी वञी कर। विमृशई तद शेषेण यथेच्छसि तथा कुरु। मुंहिंजी ॻाल्हि खे हीअं पासीरो, किताब आहे गीता या पासीरी रख, हाणे जेके खपई सो कर। न त अहिड़ो अध्याय पढ़ी ॾिसो, हिंदीअ में लिखियलु अथव, संस्कृत जो अखर अखर जी माना बि लिखियलु अथव, पदच्छेद मिलंदी आहे गीता। जेसि ताईं माण्हू पंहिंजे मन में सचाई न रखे, तेसि ताईं इहो पुछिबो आहे साईं पोइ छा चयो। हिकिड़ो छोकिरो आहे, पोइ चवांसि भई इहे पेन, हा अरे भेण चरिया, जॾहिं चए में हिकु दफ़ो ॿुधाए वरी हा छाजी। साईं सिधी ॻाल्हि न, हा छो ॿुधाई माना उहे कर, ॻाल्हि ख़तमु। वधीक ॿीहर पुछण जो सुवालु न आहे। जंहिंखे न सुवाल जो जवाबु न ईंदो आहे उहो वरी हा हा कंदो आहे, न करणो त उहो हा हा कंदो आहे। हा छा थींदी आहे। अरे बाबा जॾहिं फाहो खाइणो थिए त खाई छॾ, तंहिंखां पोइ ॻाल्हाए। साईं फाए खाइणा खां पोइ कीअं ॻाल्हाए सघिबो। चई पोइ इहा ई ॻाल्हि आहे न, वरी पुछे ई न, पहिरीं फाहो खाई अच, पहिरीं पाण खे मारे अच, पहिरीं ॻाल्हि करे अच, पोइ ॾिस मैदान में वेठा आहियूं की न। चई साईं पोइ वरी तव्हां कंहिंजे लाइ जॾहिं मरी वेंदासीं त पोइ। अड़े चई तूं अञा ॻाल्हि सम्झो कोन्हे, न हिते ई पियो सुवाल करी न, तूं अॻिते न वधी सघंदे। जेकी चयो माना कर, ऐं कयई त ॿेड़ो पार, बसि पोइ ॻाल्हि ख़तमु। पोइ वरी ॿियो कुझु तूं सुवाल करे ई न सघंदे न। पोइ तुंहिंजी ॻाल्हि पूरी तॾहिं थींदी। हींअर अधूरी ॻाल्हि छो आहे, असां अञा कंदा न आहियूं। प्रेम सां चओ श्री राम। साईं टेऊंराम साहिब दरवेश बणी रहियो दुनिया में, सदा फूल कमल जा न्यारो। जीअं न कमल जो फूल बिल्कुलु न्यारो रहंदो आहे। अञा बि हिकिड़ी ॻाल्हि नीति शास्त्र में बि सम्झायल आहे, भई सिज आहे न, इहो समुंड मां पाणी खणंदो बि आहे, आसमान में मथे वठी वेंदो आहे, वरी बादल थी करे पाणी छॾींदो बि आहे। सिज में ई अहिड़ो ताप जी हिकु हिसाबु आहे, जीअं उहो पाणीअ खे छिकींदो बि आहे, वरी छॾींदो बि आहे। छा चइमि, बाफ़ खे छिकींदो आहे, पाणी खे मथां किराईंदो आहे। सभु सिज जी करामत आहे, जंहिंखे जेतिरी ॼाण हुजे। जीअं हीअ आसमान खिड़की न आहे, इन मां ई हवा ईंदी आहे, इन मां ई हवा ईंदी आहे। इहा ई खिड़की सीढ़ी, इहा ई सीढ़ी।
कमाल है, यही सीढ़ी नीचे को जाती है, यही को ऊपर को आती है, यही सीढ़ी है, यही हिकिड़ो हिसाब है, यही सिज है। पानी खणंदो भी आहे, पानी छॾींदो आहे, पर जुदा रहंदो आहे। सूर सलिल ले दे जुदा, छा आहे? सूर माना सिज, सलिल माना पानी, ले माना खणंदो आहे, दे माना ॾींदो आहे जुदा, तॾहिं पाण न्यारो रहंदो आहे। ॿुधायो, साईं टेऊंराम साहिब संसार में रहिया, असांखे पार बि कयनि, खणी करे ॿांह खां छिकनि, तंहिंखां पोइ बि सभिनी खां न्यारा आहिनि। ये ना है तो भाई मानू कम में कम न करे ऐं न्यारो न थी सघंदो, कम कंदो हले ऐं आज़ाद हलंदो हले। नाम जपते चलो, काम करते चलो, यूं है यो सफर अपना है कट जाएगा, ये कुछ आहे गानो हिकिड़ो अलाए खबर। भाई नाम जपींदा हलो, दुनिया जो कम कंदा हलो, जीवन तव्हांजो ईअं पूरो कटिजी वेंदो, सुठो थी वेंदो हली। पर बाबा ॿई करणा पवंदा। कोई चए मां कमु न कयां त गाॾी न हले, कोई चए आउं फांसी करे कमु कयां। माखीअ जी मख आहे, उनखे थाल मां हू खाइणी हूंदी आहे। माखी कीअं खाइबी आहे? किनारे ते वेही खाए कि विच में अची खाए? असां विच में वेही खाईंदा आहियूं। अहिड़ी माखीअ जूं मखियूं आहियूं। कहिड़ियूं माखीअ जूं मखियूं आहियूं? जेके विच में मथां अची पवंदा आहियूं। किनारे ते वेहणो सिखिया न आहियूं, जेसि ताईं किनारे ते केरु न वेही करे खाईंदो त न खाई सघंदी, पोइ वरी फांसी पवंदी। हिकु फुड़ी बि, हिकु ज़री बि, हिकु टीपो बि माखीअ जी मख माखी न खाई सघंदी, जेकर विच ते वेंदी त छाकाणि पर फांसी वेंदा। पर किनारे ते वेह सॼो थाल खाई वञे, चिंता जी ॻाल्हि न आहे, खाई सघे थी, हुनखे काई तकलीफ़ न ईंदी। भाई सॼो थाल माखीअ जो भरियल कीअं खाई वई, पर धीरे धीरे। साईं टेऊंराम साहिब वियो हंस हलियो हिन दुनिया मां, कुझु चूंडे गुणनि जा मोती गुण खणी विया। अॼु घर घर में पंहिंजे गुणनि संदी जगंदी रहे थी ज्योति। साईं टेऊंराम जी आरती न आहे, साईं टेऊंराम जो फोटू न आहे, उन जा गुण आहिनि, उहे तव्हांजे घर में आहिनि, उहे तव्हांजे मन में आहिनि, उहे तव्हांजे दिलि में आहिनि, उहे तव्हांजे दिमाग़ में आहिनि। तॾहिं साईं टेऊंराम जी मूर्ति केरु रखी सघंदो? ईअं मूर्ति थोरी आहे भाई घर घर में तस्वीर ॾिसां थो, न, उनजे गुणनि जी ज्योति घर घर में हली रही आहे। ऐं अॼु शहर शहर जे अंदरि साईं टेऊंराम जो आस्थान आहे। अॼु नगर नगर में तंहिं जोगीअ जी आहे अमर कहाणी। हर शहर में हीअ चौथ मल्हाइनि था, हीअ छंछरु मल्हाइनि था, गुरू जी आशीर्वाद वठनि था। असां बि उन्हनि जे गुणनि ते हली करे पंहिंजे जीवन खे सफल बणायूं।